वॾी ॻाल्हि आहे मई पिणे खे शाबस हुजे ओ लख शाबसूं अथसि चुप जो ज़हर त पी वियो। बाबा खे ख़बर हुई जबल खे मथो हणण सां जबल खे कुझु बि नाहे थींदो, उल्टो पंहिंजो मथो फाटंदो आहे। ॿुधी सीनत हिकिड़ी ॻाल्हि पुछई ही राति खां वठी सोचां पई हिकिड़ो सुवालु आहे जेको बसि ही पियो फिरे तोखां पुछां। कुछ कहिड़ो सवाल दिमाग में फिरे थो? ॻाल्हि त ॿुध छोरी, सची ॿुधाए राति किथे हुई? ऐं त 2-3 भेरा उथी हुअसि पाणी पीअण लाइ, पर जेॾी महिल बि ॾिसां तुंहिंजो हंधु ख़ाली लॻो पियो। माई लॻे थो तोखे न शपकोरी जी बीमारी थी वई आहे। रात जो न तूं ॾिसी कान थी। ॻाल्हि त ॿुध, राति जो उथां थी अंगण नज़र अचे थो, खणामजी नज़र अचे थी, दिलो नज़र अचे थो, गिलास नज़र अचे थो, खणी पाणी पियां थी, तुंहिंजी खट बि नज़र अचे थी, पर खट ते तूं नज़र नथी अची। अदी शहज़ादी हाणे धी मूमल जी तबियत कीअं आहे? अदा केतिरियूं दवाऊं खारायूं थोमांसि पर को फ़र्क़ु ई नथो पएसि। चाची हिन जो को बि ॾोह न आहे, सभु हिकु डुक में वरितल आहियूं। सुबुह खां वठी ज़िद पई करे त चाचा वारनि ॾे हमिलो थियो आहे, मूंखे उॾे ई वठी हल। त किथे चांडरो की ईअं न सोचे त मूमल लागर्ज़ थी वई आहे। हर माण्हू खे पंहिंजे नसीब जो लिखियो लोणो पवंदो आहे। मुंहिंजी जीजल मां केसी ताईं गम जे कारी उंदाहीअ में मुंहुं लिकाए घुमंदी थी। तूं असांखे ॾिस, मूं चांडरोकी ऐं तुंहिंजी चाची मल्हार जे दुख खे ताक़त ठाहे विढ़ण सिखी वरितो आहे। साईं छोकर मूमल खे ॾिठई कीअं ॻरी कंडा थी वई आहे। हिकिड़ो इश्क जो रोग, ॿियो वरी जुदाई जो विराग। छोकिरी खे गणतियूं खाई वयूं आहिनि मेरू। साॻियो हाल हूंदे बि रब पाक पाण खे सब्र जी तौफ़ीक ॾिनी आहे। बेशक इहो बि मालिक जो करम चइबो, मुसीबतुनि मथां बि सब्र ॾेई छॾियो अथसि। साईं चांडोकी जे सब्र खे बि जस हुजे। मूंखे इहो डपु हुयो त भाउ जी जुदाई में किथे छोकिरी पंहिंजो ज़हनी तवाज़ुन न विञाए वेहे। साईं केॾो न भाउ भेण में प्यार हुयो। मता एसपी ज़रली शाम घर अचे, तूं हीअं कजां जो रधे पके जे मदद लाइ कंहिं न कंहिं ॻोठ वारी खे घुराए वठिजे। सांझण त साईं मां तयारु करे वठंदसि, पर एसपी ज़रली जो घर में अची वञ मूंखे खुखे थो। लोक जा वात केरु बंदि कंदो? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।